नाज़रीन मिरपुखास ब्यूरो टाइम आज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिरपुखास में बेनज़ीर इनकम सपोर्ट या बेनज़ीर जेके पैसा मिलनि था उते सवें औरतुनि पारां जेको रश लॻी पई आहे। हिते सख़्तु गर्मी सबबु हितां औरतूं बेहोश बि थी वियूं आहिनि, मगर हिते जेका इंतिज़ामिया आहे हू उन्हनि खे अंदरि अचण लाइ तयारु कोन्हे। हिते जेका पुलिस एहलकार बीठल उन्हनि खे अंदरि कोन पिया छॾनि। जॾहिं अचो त उन हवाले सां हितां जेके बीठल औरतुनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। छा मसइलो आहे, छा थियो आहे? अॼु 10 ॾींहं थिया अचा पर 7 ॾींहंनि सां कुझु कोन था मारे सटी असांखे मोकिली छॾे था, मारी सटी मोकिली था छॾे ॻाल्हायो। लेडीज़ पुलिस मारे थी ऐं पुलिस वारा बि धक हणे छॾे था, रत सां गाड़ियूं करे छॾे था। पोइ ना ॾे त ना ॾे पर हणे त न, धक त न हणे। हा पोइ अॼु केतिरा ॾींहं 3-4 ॾींहं थी विया, हली हली थकी पए न दरवाज़ो खोले न मायूं हिन जली वञे थो बसि। छा था चवनि भला? छा असांखे आसरो ॾिन था, अञा मिले कुझु कोन थो। अॼु 8 ॾींहं थिया आहिनि, असां सॼो ॾींहुं वेही वेही शाम जो वञूं था घर। 8 ॾींहं थिया आहिनि, काई घर वञो रिश्वत तव्हांखे पैसा मिलंदा हुआ न? मिलिया आहिनि, मिलिया आहिनि असांखे पैसा। हीअ माने मक़सदु हीअ जेको पैसा हींअर बिलाल जा आया आहिनि, इहे असांखे नओं कार्ड ॾियो त नओं माना सिम ॾियो त ॿियो काग़र ॾींदासीं, उहो मिलियो कोन्हे असांखे अॼु 8 ॾींहं। भला गर्मी में का छा माइन जी सॼी छा किथे छा कार में बी 5 बजे घर था वञूं। हाँ खाली पानी पी पानी 6-7 ॿार छॾे आया सुबुह खां असीं वेठा आहियूं, बुकियो पेट बुकियो वेठा आहिनि, ॿार बि वीचारा हीअं असांजे आसरे में आहिनि। 6 ॾींहं थिया न कुझु कोन था ॾिसो, रुॻी पाणी पी पी के ईअं वेठा आहियूं ख़ाली ग़रीब माण्हू। किथां किथां आया आहियो? असां तकीशा पाड़ो पाड़े में आया आहियूं। छा था चवनि भला? असीं आयासीं देवलगढ़ खां आयासीं असीं भला सिमन लाइ आया आहियूं। असांखे सिमे नथी मिले, सुबुह जो काड़े मां बीठा आहियूं, नथी मिले त असांखे जवाबु ॾे त भला असीं घर वञूं। ॿार ॿिया सभु छॾी आहियूं, हिकिड़ो असांखे असांजो हाल कोन आहे। हाणे काड़ो त सुबुह जा बीठा आहियूं। कार्ड घुराईंदा न? केतिरनि ॾींहंनि खां तव्हां हिते फिरो पिया हिननि जे पोयां? कल थी करे फिरिया पिया, असांखे न को सिमूं ॾे था न को कुझु कोन्हे। असां किरायो भागी भागी हवे थकी विया आहियूं। केतिरी देर ताईं हिते हूंदा आहियो तव्हां? हिते सवेरे आया आहियूं असीं, सुबुह खां 4 बजे आया आहियासीं। हा असांखे सिमूं कोन था ॾे, अंदरि हलण कोन था अचनि ॾे असांखे। सुबुह जा 4 बजे अचूं था, शाम जा 8 सां हिते रहियूं था, ठीकु आहे। तो असां मिले कुझु नथो, ॿार त घर छॾी अचूं था, हिते असां छा मिले थो? असां ॿार घर रोके हिते अचूं, हिते चयो था रोज तव्हां ॾियूं था हीअं और तू छा के बेहोश थी वञ जाते? हिते असांजी मायूं अंदरि आयूं बेहोश थी वञनि थियूं, ठीकु आहे। हुननि खे ॿार बि नथा कढनि, न को ॿियनि खे वञनि ॾे था। 500 था वठनि, चए था 100 वठनि था, उहो असांखे ख़बर कोन पई। मायूं चए थी वठनि था, ठीकु आहे। केरु वठे थो 500 रुपया? ऑफिस वारा वठनि था के तव्हांखे भला अंदरि छॾींदा? असांखे नथा छॾनि, असां 3 ॾींहं ते थिया आहिनि, असांखे छॾनि नथा। असीं छा चयो त न वञो अंदरि, चयो त न वञो हलो तव्हां अंदरि असांखे वञण नथा ॾियनि। असां अंदरि माई पेट सां आहे, अलाए मुई अलाए बची, उते असांखे नथा अचनि। हुतां अञा गेट ते पुॼ पुलिस वारा सॾु कनि, माइन खे असांखे मारीनि पिया, न को अंदरि वञण ॾियनि था, न को कनि था। अॼु 3 ॾींहं थियासीं जमसाबाद खां भाड़ा भरे भरे गरीब माण्हू सिटी किथां भाड़ा डेली रोज़ भाड़ा असीं आणूं। अॼु हाणे रुगो सॾु कनि माइन खे, रिश्वत हलनि पिया। जेको अच्छे कपिड़ा वारी माई ॾिसम हिकु बारी उनखे सॾु कनि। असां ग़रीबनि जो केरु कोन्हे। ऐं उतां गेट ॿियो पिया गेट खोलनि, उतां मायूं वञनि पियो। असां ग़रीबनि ॾोहत कोन कयो, किथां असीं रोज़ डेली ॾे भाड़ा अंदरि असांजी माई अञा पई, अञा असांखे मोकल कोन था ॾियूं। माई मुलाक़ात ॾिसूं, असीं वापसि वठी वञूं हलिया। सुबुह जो असीं 4 बजे राति असीं हिते आयल आहियूं। नाज़रीन तव्हां हिते जे औरतुनि जा वीचार ॿुधा हुआ। हिननि जो चवणो त असीं तक़रीबन सुबुह खां 4 बजे खां हिते बीहूं था। 6 ॾींहं असांखे गुज़री विया आहिनि, उन बावजूदि असांखे नथा छॾनि। जॾहिं त हिननि जो इहो चवणु आहे हितां जा जेके मुक़ररु पुलिस एहलकार या जेके अंदरि वेठल इनकम सपोर्ट बेनज़ीर इनकम सपोर्ट ऑफिस में जेके अंदरि वेठल आहिनि, उहे मनपसंदि या पंहिंजनि खे अंदरि छॾींदा आहिनि। हीअ ग़रीब मिसकिन औरतूं ॿाराड़ी खां अचनि थियूं, हिननि खे पीअण लाइ पाणी कोन पियो मिले। तव्हां पाण ॾिसी सघो था कैमरा जेके सां हीअ पी में वेठल के शुगर मिल खां थियूं अचनि या मिरपुखा ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आयल आहिनि, मगर हिननि खे अंदरि न पियो छॾे वञे। हफ़्तो गुज़रण बावजूदि हिनखे नथो पए। सख़्तु गर्मी सबबु ही पंहिंजा मासूम नंढड़ा ॿार वठी हिते वेठा आहिनि। उन हवाले सां हितां जे औरतुनि जो इहो बि चवणो आहे त हितां जेके मुक़ररु आहिनि उहे पैसा वठनि था या पंहिंजनि माण्हुनि खे छॾीनि था। वधीक जेके औरतूं बीठियूं आहिनि उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल था करायूं। गेट तां मूंखे था वारे छॾियो, पुलिस मूंखे माई मूंखे मारे गेट मथां मूंखे जाम मोटरसाइकिल जो रश के मगज़ धक लॻल आहे, मोटरसाइकिल मथे धक लॻल आहे। गेट तां मूंखे वारे छॾियो, गेट तां पुलिस मूंखे वारे छॾियो। भला असीं ग़रीब माण्हू केॾा वञूं? बासी न सोस ॿुधिया आहियूं। घणा ॾींहं थी हलनि तव्हांखे?
असांखे ई ॿियो हफ़्तो थियो अची हिते असांजी पहिरीं हिकिड़ो 1000 मिलियो हुन खां पोइ असांजा सभु पैसा बंदि आहिनि असां ग़रीबनि खे पैसा नथा ॾियनि असांजो माण्हू जॾो घर में पियो आहे असीं एतिरे लाइ सॼो ॾींहुं सिॼ उभरियो हिते चांहि बि कोन पीती असीं हिते आया आहियूं असीं बेहोश थी वियासीं असां पैसो कोन असीं पाणीअ ढुक पियूं खणी असीं ग़रीब माण्हू एतिरे लाइ धिका खाऊं पिया ऐं उहे असांखे कोन ॾियनि लठियूं हणे रवानो करे छॾीनि असांखे पैसो रुपयो बि कोन ॾियनि के मारियो तो हिते पुलिस वारे अलाए कहिड़ो केॾा भॼी वियो उन पुलिस वारे मूंखे गेट मथां माई खे सॾु करे मूंखे हितां हाणे असीं ग़रीब माण्हू करियूं छा हा लठियूं हण बेवायूं 8-8 ॾींहं थिया आया वेठा आहियूं असीं ग़रीब माण्हू छा करियूं हा हा न अॻे दादा कोन अदा बेवाई जमसाबाद खायो अॼु चौथो ॾींहुं आहे हिते वेठो आहियां घुरायो तॾहिं आयो आहियां न 4 ॾींहं थी विया तव्हांखे भला अंदरि छॾींदा या न न कोन छॾियो त कमु थी न वञे छॾियो कोन आहे न हिते बीठो आहे सॼो ॾींहुं धिका खाए खाए रोभा खाए खाए उन मरे चवनि छा था तव्हांखे छा था चवनि असांखे चवनि था गेट खोलनि कोन था असीं बीठा आहियूं मरूं पिया मुसाफ़िर हिते पिया न को पाणी केरु असां हिकिड़ो हिकिड़ो पुटायो आहे त असां सां गॾु बीह घर वेही असीं त बुख लठो हाणे मथे केरु थो तव्हांखे लठो हणे बिठियूं आयूं हुयो सॼो ॾींहुं बुख मरूं धार उन मरूं धार मारे 4 ॾींहं वेठा आहियूं छा था चवनि तव्हां गेट में छॾे कोन था छॾे रिश्वत वठे था कोन था छॾे छा पैसा था घुरनि छा ये ॻाल्हि ॿुधो पैसा ॾिसो ही रुश्वत वठनि पिया रुश्वत पई हले बेनज़ीर जे लाइ असीं बि खपनि ॿधी बीठा आहियूं बिलावल लाइ असांजो सिर कुर्बान आहे बेनज़ीर बिलावल लाइ हीअ अवाम असां सिर असीं ॾींदासीं सिर बेनज़ीर जे न्याणियूं आयूं आहिनि चोक मारियो अथनि छा था चवनि तव्हांखे हीअ असांखे मारीनि था वीचारनि ग़रीबनि खे मारियो अथनि घणनि ॾींहंनि खां तव्हां हिते फिरो पिया हिननि खे 7 ॾींहं थिया आहिनि 7 ॾींहं थिया आहिनि मायूं फिरियूं आहिनि 7 ॾींहं थियूं आहिनि मायूं फिरियूं आहिनि मायुनि खे ॾाढी मार पुलिसनि ॾिनी आहे लेडीज़ पुलिस वठी रुश्वत वठी मारियो अथनि मायुनि खे बेदर्दी सां हिकिड़ी औरत पोलड़ी वेचारी बेहोश थी वई आहे छा अंदरि वेठल हिननि जा ऑफिसर हुन सां मिलिया आहियो असीं सभिनीनि खे चयो आहे हिते ऑफिसर सर सभु आया आहिनि उन्हनि खे असां चयो आहे असां किथां आया तव्हां किथां आया असीं मीरपुर ख़ासि खां वेठा आहियूं घणा ॾींहं थी हलिया तव्हांखे हिते असांखे 6-7 ॾींहं थिया आहिनि 6-7 ॾींहं थिया आहिनि हिते वीचारा सभु ग़रीब हिते आवाम ग़रीब सुती पई आहे हिते केतिरा ॾींहं थिया आहिनि वेठा आहिनि ग़रीब बुखिया ग़रीब मिसकीन हेॾा असांखे त रुश्वत ॾींदा आहिनि पैसा ॾियनि ई नथा असांखे मिलंदा ई न मां किथां आयो तव्हां हा असां हिते जाऊं किथे जा जलूरी जा घणा ॾींहं थिया आहिनि तव्हांखे भला असांखे चौथो आहे टे ॾींहं हलंदे धिका पुलिस मारे चवनि छा पिया तव्हांखे असांखे कुझु कोन मिलियो मां 3 चक्कर भाड़ो करे करे ईअं मुंहिंजी सिम ई बंदि थी वई हली कुझु कोन मिलियो काॾे वञूं ग़रीब मिसकीन नंढड़ा ॿार खणी टंगजी 1000 रुपया भाड़ो करे वरी वञूं हलिया वरी वञूं पुलिस जी हणो ओड़िया धक जी काॾे वञूं ग़रीब अॼु असांखे 2 ॾींहं ग़रीबनि खे हलंदे रोज़ानी 200 किरायो करे हिते अचूं पुलिस ऑफिसर असांखे ॿियनि खां पैसा वठनि था उन्हनि खे वठियो पैसा अंदरि मंडा इहा वेठी माई इहा जुदा केरायो को मार गड्ढा चूड़ियूं ये पुलिस वारी थी आनन गोडन में धकाया त न सजा टूटन में धकाया त असा का कर्ज तो कोन थी घुरन ना सा खून कयो छो आवाम हर को पंज इलाके में हणी छड्या डिगड़ी में टंडे में हर को पंज तालके में हणी दई छड्यान असि पंज तालके में खणी छड्यो छोतियो धकणन सके छोतियो डंडा आणन ही जुल्मा मारल छोतियो कन नाज़रीन तव्हां हिते जे औरतुनि जा वीचार ॿुधा हिननि जो चवण त मिरपुका ज़िले जे असीं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अचूं था हिते अचूं था जेके पुलिस एहलकार मुक़ररनि असांखे लठूं था आणनि या असीं सख़्तु गर्मी सबबु हिते बीठा आहियूं न पीअण जो पाणी आहे न का हिते सहूलियत आहे तव्हां पाण ॾिसी सघो था सवें औरतूं जेके आहिनि अॼु हिते एहतजाज करे रहियूं आहिनि हितां जेके औरतूं बेहोश बि थी वियूं आहिनि हितां जो औरतुनि जो इहो चवणो त जेके बि ऑफिसर आहिनि उहे पंहिंजे मनपसंदि औरतुनि खे छॾनि था ऐं बेनज़ीर खे असां वोट ॾिना आहिनि असांखे पैसा मिलनि था उन बावजूदि असांखे अंदरि नथा छॾनि अचो त उन हवाले सां हितां जेको औरतूं सां ॻाल्हायूं त हिननि जो चवण त असांखे हिते हफ़्तो गुज़री थो वञे असांखे का बि सहूलियत कोन्हे लठूं या मोचड़ा जूता खाई असीं वापसि था वञूं इन सां ॻाल्हि असांजूं 3 मायूं घुमन सुबुह जो 6 बजे जो अंदरि धरियल आहिनि 3 मायूं उहा अञा लापता आहिनि अञा ख़बर कान पई आहे खड़े वजन 200 खड़े वजन अंदर 200 रुपया 300 रुपया में पुलिस अंदर बेनज़ीर
नाले माई अंदर पेट साहिब वाला अञा असां ॿुधाइनि कोन था अलाए कुझु मुई हले बची उहो हुनखे पुछ असांखे ॿुधाइनि बेनज़ीर नाले माई जुनसी ज़ाल शुगर मिल खां अंदर आयो चार ॾींहं थिया असां नंढड़ा मतिलबु ॿार छॾियोसीं त लोडूं वझो ठाहे पर मसी सवेर अचूं जहिड़ा अचनि असीं केॾां वञूं बेवस थिया किथां आयो तव्हां मिसण वॾी खां मिसण वॾी खां मिसण वॾी हा अॼु अठूं ॾींहं थियो आहे भाड़ा किराया भरियासीं ठन वियो वियो वञूं असीं ग़रीब मिसकीन केॾां वञूं नाज़रीन तव्हां हिते ॾिठो हूंदो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको आहे हुकूमत पाकिस्तान जो इन में अंदरि एजेंट मुक़ररु थियल आहिनि उहे जेके औरतुनि खां पैसा वठी टोकन जारी पिया करनि जॾहिं त ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहिनि ॿाहिरि खुले आसमान काड़े में वेठल आहिनि जिन खे पीअण लाइ पाणी कोन पियो मिले जेकॾहिं अंदरि औरतूं वेठियूं आहिनि त उन्हनि खे बि सिर्फ़ु टोकन ॾिनो थो वञे उन खां अलावा सिर्फ़ु हिकिड़ो काउंटर आहे साॻी तरह इहो आहे त हीअ सेटेलाइटुनि जो जेको एरिया कंहिं माण्हू खे ख़बर कोन्हे जॾहिं त मिरपुखा ज़िले खां माण्हू परे परे खां अचनि था ॿारहाड़ी जा ग़रीब मिसकिन अक़लियत वारा माण्हू जेके बेनज़ीर जे नाले सां जेके अचनि था उहे माण्हू अॼु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि जीअं त असां तव्हांखे अंदरि ॾसियो त कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके एजेंट मुक़ररु आहिनि सियासी माण्हू मुक़ररु आहिनि जॾहिं त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते पैसा वठी रहिया आहिनि जॾहिं त हिननि जो चवणो त असांजा हौसला बुलंद आहिनि असां शहीद बेनज़ीर भुट्टो खे वोट ॾिना उन जो प्रोग्राम अॼु उन जे प्रोग्राम जी हीअ हालत कई वई आहे हिते को बि रस्तो कोन्हे का जॻह कोन्हे पीअण जो पाणी जी सहूलियत कोन्हे औरतूं जेकॾहिं अचनि थियूं त ॿ ॾींहं खां टे ॾींहं खां पूरे ज़िले जो को तरीक़ेकार कोन्हे जेकॾहिं यूनियन काउंसिल वाइज़ हुजे त हुतां जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि खे का सहूलियत मुयसरु थिए मगर तव्हां पाण ॾिसो अॼु ग़रीब कोली भील मेघवाड़ माण्हू या केतिरा ई माण्हू अक़लियत वारा अचनि था जेके ॿाहिरि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारनि था सुबुह खां करे शाम ताईं वेही उन खां पोइ हलिया था वञनि हिते सिर्फ़ु सियासी माण्हू पंहिंजा नवाज़ पॉलिसी इहा लॻी पई आहे अञा ताईं को बि हितां जो चूंडियल नुमाइंदो नोटिस कोन पियो वठे ताज़ो जेको हितां जी मारवी मेमण इफ़्तिताह करे वई हुनजो इहो प्रोग्राम हो मगर उनखे शायदि कंहिं न ॿुधायो हुजे त हिते हिननि जी कहिड़ी हालत करे वई आहे अॼु उहो साॻियो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको प्रोग्राम हुकूमत पाकिस्तान जो बदनामी जो शिकार आहे अचो त नाले सां हितां जे जेके औरतूं हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं अमां कॾहिं खां तव्हां वेठा आहियो 8 बजे का बेटा सुबह माइन के धक जाम आहिनि माइन के हथनि में रत कटे छॾे कुटे कुटे पुलिस पैसा वठनि पिया हिते पैसा कोन था वठनि पर सुबह का मार जाम ॾिनी माइन के जाम मारियनि धिका ॾिना माइन के जाम धक जाम आहिनि माइन जे हथनि में रत हले पियो सुबह का बुक मरी पियो हिकिड़ो खां मोचड़ा हाणे अलॻि असांखे न ॾे त असांखे हुकूमत असांखे जवाबु ॾे असांखे जवाबु ॾे न ॾे त असांखे जवाबु ॾे असांखे बुक जो त मारे धक जो त हाणे कॾहिं खां वेठल आहियो तव्हां अब आज असांखे अॼु चोथों ॾींहुं हलंदे अब दे 277 दे 277 कोर्ट में गुलाम अहमद छा था सम्झो भला मिलंदो त अंदर रिश्वत पे वठनि था अंदर पाणी वठनि पिया अलॻि अंदर रिश्वत 500 रुपया जे रिश्वत वठनि पिया अंदर भला रिश्वत वठंदे असांखे घणा पैसा कंहिंखां 1000 वठनि पिया कंहिंखां 500 वठनि पिया या आवाम केॾी मरनि पिया अंदरि के ज़ख़्मी लॻा पिया आहिनि कंहिंजा ॿार वीचारा त टंगिया पिया आहिनि उनखे ॿुधाइनि न उनखे छो ज़लील कंहिंखे कनि पिया छा थियो आहे हिकिड़ी माई अंदर ॿार ॼायो अंदर अहिड़ी हालत लॻी पई आहे ग़रीब पोइ असां ग़रीबनि जी पोइ कहिड़ी मदद कंदे असीं हुकूमत लाइ मदद करियो असांखे मदद कोन करे असां सुबुह खां मरी वोट कंहिंखे ॾिना असीं बेनज़ीर खे वोट ॾिना आहिनि हा हाणे में छा था चवणु चाहियो बिलावल भुट्टो असांखे बाबा असांखे पैसा ॾे न ॾे असां ग़रीबनि खे मारे न बुख न मारे असांजे अहिड़ी हालत न करे असांखे जा असांखे न ॾे असांखे मिले त असांखे जवाबु ॾे असांजा ॿार तंग त न थी असीं सुबुह खां मरी पिया बाबा हा वञी ॾिसो घरि बानी पिया खाइनि घरि चांहि पिया पीअनि घरि शरबत पिया पीअनि सभु माण्हू बीठा आहिनि धका ॾेई पुलिस केतिरो मारियो आहे मायुनि खे वञी हालत ॾिसो केतिरो एतिरो थोरी थोरी माण्हू सुबुह खां माण्हू आयल हिकिड़े खे अञा फारूक कोन अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंजनि माइनि खे अंदरि वठी टोकन पंजनि खे वॾी आहिनि पुलिस वारा गॾु आहिनि हा पुलिस वारा बि गॾु आहिनि घणा ॾींहं थिया चांदी थिया आहे चांदी थिया आहे टे ॾींहं थिया टोकन मिलियो आहे जेको हिन खां भला पहिरीं सही कोन हुजे पहिरीं तव्हांखे पैसा मिलंदा हुआ पहिरीं बि सही हुआ पर हाणे चाहे त सभु निकिरे थो असीं आहियूं पहिरीं कीअं पैसा मिलंदा तव्हांखे पहिरीं असांखे घर घर ॾेई वेंदा पहिरीं घर घर ॾेई हा घर घर ॾेई वेंदा उहो बिना सुठो हुई इहा सुठी ॻाल्हि हुई भले 300 आहे थियो हर कंहिंजो पंहिंजो जेको खोले छॾनि ऑफिस उते इदारे में खोलनि हिकिड़ी ऑफिस कई अथनि अवाम मरे पई हिकिड़ी ऑफिस जे करे छा ॿिया कंप्यूटर कोन्हनि छा असांजो मीर जे ॻोठ में असीं वेठा आहियूं असांखे हफ़्तो पूरो थियो रुलंदासीं हेॾा ॿार छॾियो था थियूं असांखे कोन था मोकिलनि वञो गेट ताणी असांखे मारे कुटे असांखे वरी वापसि घर छॾियो ॾियनि छो 4 ॾींहं थिया आहिनि 4 गरीब छोकिरो बीमार आहे वीचारो अलाह जी हज नसीब करे ग़रीब अकेले घरनि वारियूं पोइ छा करियूं बाबा था पैसा छो हाणे पुछो हाणे किस्तूं आई असांखे कोन मिलियूं असांखे पहिरीं 6000 आया उहे असांखे कोन मिलिया हाणे आया किस्त उहे असांखे कोन मिली चवनि था अचनि कोन था हिते पाण कढनि था
नाज़रीन इन वक्त असां गॾु मौजूद आहे हिन जो इहो चवण त आऊं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो प्रेसिडेंट आहियां मगर हिन सिटी मीरपुकार जो प्रेसिडेंट आहियां। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियो, हिन जो नालो छा आहे ऐं हिन चए थो त आउं फोकल पर्सन आहियां। जॾहिं त फोकल पर्सन जेके अंदरि हिननि जा उहिदेदार वेठा आहिनि, हीउ ॿाहिरि वेठो आहे, हिन जो छा चवणु आहे? छा नालो छा आहे तुंहिंजो? मोहम्मद इमरान नाम है मेरा हाँ। और सिटी प्रेसिडेंट मीरपुकार सिटी प्रेसिडेंट PMLN यूथ विंग और फोकल डिस्ट्रिक्ट पर्सन हूँ मैं। आपको किसने रखा है? मुझे हमारे नाम ऊपर से आए हैं, अपना हेड ऑफिस कराची से। कौन नहीं छोड़ रहा है आपको अंदर? दिलावर राजपूत, जो कि कल जुम्मे के रोज़ में अपने बेनिफिशरीज की लिस्ट लेने गया तो मुझे धक्के देकर पुलिस के ज़रिए लाठी चार्ज करके बाहर निकाल दिया गया और अपने मनपसंद बंदों के साथ पैसे वसूल कर रहा है। कितने पैसे वसूल कर रहा है? फी टोकन 200 से 500 रुपये। कंप्लेन कल मुझे मिली है, सेटेलाइट टाउन की लेडीज़ मेरे पास अवेलेबल थी। नहीं, अगर तुम्हारे को मारवी मेमन ने फोकल पर्सन रखा है तो खुद अपने ओहदेदार के नाम पे पैसे ले रहा है, ये गरीब आदमी कहाँ जाएंगे जब तुम्हारे बंदे पैसे ले रहे हैं? जब तक इस करप्ट को उठाकर बाहर नहीं निकाला जाएगा तो हम लोग कैसे काम करेंगे? अब क्या मैसेज दोगे मारवी मेमन को? मारवी मेमन साहिबा को मेरा ये मैसेज है, दिलावर राजपूत के खिलाफ फौरी कार्रवाई की जाए और इसे फौरी तौर पर BISB से फारिग किया जाए। नाज़रीन तव्हां ही ॾिठो हूंदो त हिते औरतुनि जा जेके पीउ लॻल आहिनि, सिर्फ़ु हिकु काउंटर हुअण जे करे हज़ारनि जे तइदाद में जेके ॿाहिरि औरतूं बीठियूं आहिनि, जेके सख़्तु परेशान आहिनि, सख़्तु गर्मी सबबु जेकॾहिं अंदरि जेकॾहिं औरतूं अची वियूं आहिनि उन्हनि खे बि कार्ड कोन पियो मिले, न को उन्हनि खे केरु पुछण वारो। तव्हां ॾिसो त हिननि जो जेको बिरांडो आहे उन्हनि में सवनि जे तइदाद में औरतूं वेठियूं आहिनि। हिननि जो चवण आहे असां जेके बुख में या उञ में हिते वेठियूं आहियूं, मगर का बि हिते सहूलियत कोन्हे। उन खां अलावा ही जेका हिन राइशी एरिया जे अंदरि हिकिड़ो ऑफिस आहे जंहिंजे करे असांखे सख़्तु मुश्किलात थिए थी। जेकॾहिं औरतूं अंदरि वेठियूं आहिनि त उन्हनि खे बि केरु सॾु करण लाइ तयारु कोन्हे, इंतज़ारु करे करे शाम जो वरी पंहिंजे वापसि घरनि ॾांहुं रवानियूं थी वञनि। त हिते जे इंतज़ामिया या हिते उनका केरु इनका पुछण वारो कोन्हे। इन हवाले सां तव्हांजे औरतुनि सां ॻाल्हि ॿोल था ॿुधाईंदा। कब से बैठे हो इधर? 2 घंटा हो गया हम लोग यहाँ बैठे, बाहर तो रास्ता ही नहीं मिल रहा है आने के लिए। पुलिस वाले बाहर वाले डंडे लगा रहे हैं, यहाँ लेडीज जो खवातीन बैठे पुलिस वाले वो भी डंडे लगा रहे हैं। अभी हम आवाम कहाँ जाए, गरीब आवाम को 4-4 घंटे बल्कि 24 घंटे हो गए। ये आपके हाथ में उन्होंने क्या दिया? कार्ड है, टोकन दिया है हमारे हाथ में, कार्ड है, टोकन हमारे हाथ में दिया है। अभी हम लोगों को लेन से बिठाया, 2 घंटा हो गया हम लोग बैठे, अभी तक एक बंदे का भी टोकन नहीं लिया उन्होंने और भूखे प्यासे बैठे। 6 बजे से सुबह क्या बोल रहे हैं? सुबह 6 बजे से बैठे हुए हैं, न पानी है न कुछ है। अभी मारो टोकन दिया आपको? हाँ जी हाँ, टोकन दिया तो लाइन लगाए, अंदर जाने नहीं दे रहे हैं ये लोग। किथा है? समन गोठ छाता चवन भलाई ये देर कोन था बैठे सुबह जो तव्हांखे टोकन मिलियो आहे? हाँ टोकन मिलियो है। देर थी आहे तव्हां हिते वेठा? अञा सुबह जो आई हूं हिते तो हिते वेठी हींअर टोकन मिलिया आहिनि त हीअं त तव्हांखे सॾु कराईंदा न? अदा अञा कोन सॾु कयो आहे। असांजा ॿार नंढड़ा रोइनि पिया, घर असांखे विहारे वेठा आहिनि, वेहो लाइन में बीहो जॾहिं मिलनि। हाणे असांखे केतिरी देर थी आहे तव्हांखे अंदरि? असांखे 2 कलाक 3 थी विया आहिनि। छा था चवनि भला? चवनि था वेहो लाइन करे पोइ टोकन ॾींदासीं वग़ैरह। अञा वेठा आहियूं। अम्मा तव्हां किथां आया आहियो? अदा जमसाबाद हिकिड़ी आहियां, मूंखां गॾु केरु कोन्हे। हा हाणे हिकिड़ी आहे टोकन में। पहिरीं भला तव्हांखे कीअं मिलंदो? टोकन मिलियो आहे, खणी वेठी आहियां। हाणे मूंखे रुॻी ॾे त वञा घर। हाणे हिकिड़ी कंहिंखां गॾु वेंदसि, राति पए बि मूंखे। नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हितां बेनज़ीर इनकम सपोर्ट जो असिस्टेंट डायरेक्टर आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियो। हिते तव्हां पाण ॾिठो हूंदो कैमरा जे अख सां त हिते औरतुनि जी पीउ लॻल आहे, ॿाहिरि औरतुनि जी एतिरी रश आहे, काउंटर क़ाइमु कोन्हनि, मगर अंदरि असां पाण इहे ॾिठा कुझु सियासी माण्हू जेके आहिनि। ताज़ो मारवी मेमण हितां इफ़्तिदा करे वई, उतां जा कुझु सियासी माण्हू जेका डायरेक्टर जेका ऑफिस आहे हुन में मौजूदु आहिनि, हितां जा एजेंट मुक़रर आहिनि। ॿाहिरि जी औरतुनि तमामु वॾे तइदाद में रश लॻी पिया, हुननि जो इहे दावूं त सिर्फ़ु एजेंट जेके मुक़रर आहिनि त उहे वठनि था या पंहिंजे नुमाइंदनि खे ॾियारनि था। हिते सरे आम रुशवत हले थी। उन वाले सां तव्हां ॻाल्हि ॿोल करियो छा चवणु? सर छा मसइलो आहे भला हिते हज़ारनि जे तइदाद में औरतुनि का बि डिसिप्लिन कोन्हे, को काउंटर ॿाहिरि क़ाइमु कोन्हे, छाजे करे? अदा अर्ज़ी इहो आहे त पहिरीं असां वटि फस्ट टाइम लॉन्च थियो आहे BTC ATM कार्ड। सिर्फ़ु सिंध में 2 डिस्ट्रिक्ट आहिनि, सांगण ऐं मीरपुर ख़ासि, जिते BTC सेंटर इशू थियो आहे। मारवी मेमन साहिबा आई बि 4 अप्रैल ते, उहो पंहिंजो जारी करे वई आहे ऑर्डर्स ते असांजो सेंटर हलाए वई आहे। हीअ असां वटि हींअर जेके जिन जा असीं कन्वर्ट कयूं पिया कार्ड, उहे आहिनि असां 24,000 बेनिफिशरीज़, जिन खे असांखे ही कन्वर्ट करे BTC कार्ड ॾियणा आहिनि। जीअं ई उहा ख़बर पई आहे बेनिफिशरीज़ खे असांखे नवां कार्ड मिलनि था, लाज़मी नवां कार्ड मिलनि था, त उन में किस्त अचे थी। हर को माण्हू चवंदो त पहिरीं ठाराए वठां। ही बेनिफिशरी जेके आहिनि मुस्तहिक आहिनि असांजे प्रोग्राम मुताबिक़। ऐं पुठियां 3 साल खां कमु करे रहे हुया आहिनि प्रोग्राम में। त उन मंझि ही जीअं ई अचानक सां उहे माण्हू अची विया आहिनि। असां वटि हिते एतिरी कैपेसिटी कान्हे का जो उन्हनि जा असीं कार्ड प्रोसेस करे ठाहे ॾेई सघूं। त
हाली असां 200 खनि कार्ड ठाहे सघूं था। हिकिड़ो असांजो नादरा जो काउंटर आहे, हिकिड़ो असांजो बैंक जो काउंटर लॻल आहे। जॾहिं उहो वेरी फस्ट डे ते असां हायर अप्स खे ॿुधाए चुका आहियूं त असांखे काउंटर नादरा जो ऐं ॿियो काउंटर असांखे बैंक जो ठाहे ॾिनो वञे, जीअं असीं 500-600 माण्हुनि खे डिस्पोज ऑफ करे सघूं, जीअं असांजो हीउ सॼो कुझु सिस्टम सही नमूने सां हली सघे। त असां वटि बेनिफिशरी डेली 2 खां 2.5, 3, 4 हज़ार बेनिफिशरी अचनि पिया। उन मां जॾहिं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 200 खे असीं प्रोसेस करे सघूं था या कार्ड ॾेई सघूं था, नेचुरली उते भीड़ थींदी, उते तमाशो थींदो। पोइ इन मंझि कुझु शरपसंद अनासिर पोइ कहिड़े नमूने जा उन्हनि खे वधीक डिटेल में नथो वञणु चाहियां, त पोइ उहे पॉलिटिकल सोर्सिस खे यूज़ कंदे हिते असां वटि अचनि था त असीं फैसिलिटेट करण आया आहियूं, असीं फलाणी पार्टी सां आहियूं, असीं फलाणे पार्टी, ऐं उन नाले में नथो वञणु चाहियां जेको बि ॻाल्हि आहे। त उहे छा था कनि, ॿाहिरि उन्हनि ग़रीब मिसकिन पोइ जेके आहिनि मारूड़ा आहिनि, उन्हनि खां हू 500-1000 रुपया वठी करे बाबा टोकन असां त तव्हांखे जारी करे ॾियूं। छाकाणि जो हू बि 2-3 ॾींहंनि खां अचनि पिया परेशान आहिनि। थोरो जेको सिस्टम असां वटि अहिड़े मैनेजेबल त आहे, असांजी पार्ट ते त आहे, पर बेनिफिशरी असांजे 24,000। हिन खां पहिरीं छा तरीक़ेकार हो, जॾहिं खां मारवी मेमण आई उन खां पोइ छा तरीक़ेकार कयो वियो? हाँ, इन खां पहिरीं असां वटि जॾहिं बि सेंटर हलंदा हुया, असां पहिरीं जेको हलायो आहे 2010 में असांजे जेके कार्ड इशू कया फस्ट टाइम 10 खां वठी 12 ताईं, असां हर तहसील में पंहिंजो सेंटर लॻायो हुयो, हर तहसील वाइज़ असां हलायो हुयो। उन में कॾहिं बि का रश न थी हुई, का बि मार। केतिरे डिस्ट्रिक्ट मां अचनि पिया? मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट में अचे पियो 24,000 बेनिफिशरी हिकिड़ा आहिनि, 45,000 समथिंग 71,000 बेनिफिशरी असांखे हितां जिन खे असीं कार्ड ठाहे ॾींदासीं। हाणे 71,000 बेनिफिशरी खे जॾहिं असांखे ख़बर पवे थी हिते यकदम में अची माण्हू त अनमेनेजेबल आहिनि। हिन वक़्तु ताईं केतिरा ठही आहिनि? हेसि ताईं असां वटि 1000 कार्ड निकितो आहे प्लस। जेको औरतूं अचनि थियूं, छा इन्हनि खे सभिनी खे मिलंदो या वापसि हले? अच्छा, इन मंझि बेनिफिशरी असां वटि थी सघे थो जॾहिं ख़बर पवे थी त ॿाहिराड़ी जा माण्हू आहिनि जिन खे अॻे बेनिफिशरी उहे आहिनि बि कोन, उहे मुस्तहिक आहिनि बि कोन, तॾहिं बि चवनि था त कार्ड मिलनि पिया, तॾहिं बि हलिया था अचनि। या जिन खे पोस्ट ऑफिस ज़रिए हींअर मनी ऑर्डर्स असां वटि मिलनि पिया, उहे बि हलिया था अचनि। बाबा असांजा कार्ड ठहंदा शायदि, पर अहिड़े नमूने सां उन्हनि जा बि कार्ड न ठहंदा, जेके एलिजिबल कोन्हनि के उन्हनि जा बि कार्ड न ठहनि। इहे बि इल्ज़ाम औरतुनि हया आहिनि त हिते कुझु औरतूं जेके एजेंट तौरु कमु कनि थियूं, उहे तव्हां पंहिंजनि बाथरूमनि में या कमरनि में लिकायो, उन्हनि में केतिरी सदाकत आहे? सर, असां त पर्सनली त तव्हां मूंखे वठी हलो के बाथरूम ते या अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। हाणे असां त उन्हनि खे कोन था लुकाए सघूं, अहिड़ी ॻाल्हि आहे। हू पाण पंहिंजी हैसियत औरतुनि जो सेंटर आहे, उते मर्द माण्हू वेठा आहिनि, उते सियासी माण्हू वेठा आहिनि, हिकु पार्टी जे अॻुवाण वेठल आहिनि, त उहे छाजे करे वेठल आहिनि? या त उहे पंहिंजे जेके माइनि खे कार्ड ॾियारींदा उन्हनि में ॿियो उन में जेके ग़रीब जेके ठहिराया विया उन सर्वे मुताबिक़ उन जी कुझु माली मावनत कई वञे। पहिरीं हुयो शुरू में 1000 रुपया उनजो मंथली, पोइ 3 महीने ईंदा हुआ 3000 रुपया, पोइ 1200 रुपया थिया त पोइ 3600 रुपया 3 महीननि खां पोइ ईंदा हुआ। हाणे 1500 रुपया कया विया आहिनि उन्हनि जा, हाणे 4500 रुपया 3 महीननि खां पोइ उन्हनि खे माली मावनत। नालो छा सर तव्हांजो? दिलावर राजपूत। तव्हां छा मुस्लिम लीग नून जा उहिदेदार आहियो या? मां हींअर फोकल पर्सन आहियां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो। हिते तव्हां पाण ॾिसी सघो था केतिरी औरतुनि जी रश आहे। ताज़ो मारवी मेमण जी हिते इफ़्तिदा करे वई आहे, उन खां पोइ हज़ारनि जी तइदाद में औरतुनि जी पीउ लॻल आहे। ऐं हिते औरतुनि जो इहो बि चवणो हो त हितां जा कुझु सियासी माण्हू आहिनि, उहे पंहिंजो 500 खां 1000 रुपया वठनि था, छा हिन में केतिरी सदाकत आहे? सभिनि खां पहिरीं मां तव्हांजो पहिरियों क्वेश्चन आहे कि हिते जेकी आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट जी प्रोग्राम जी चेयरपर्सन अदी मारवी मेमन साहिबा आई, विज़िट करी वई, ऐं असां फोकल पर्सन हुन शइ खे ॾिसूं पिया। हिन में अॻे जॾहिं अदी चेयरमैन न हुई, हिन में छा थींदो छा न थींदो उहो मीडिया जे दोस्तनि खे बि ख़बर आहे। मां तव्हांखे इहो वाज़ो करे ॿुधायां कि असां पंहिंजी वॉलंटियर तौर ते इन बेनिफिशरीज़ जी हेल्प लाइ असां 10 रुकनी कमेटी क़ाइमु कई आहे। हू बाक़ाइदा हर तालुक़नि में हर यूसी में कमु करनि पियूं ऐं बेनिफिशरीज़ जी हेल्प करनि पियूं। कहिड़ी हेल्प कनि पियूं? हिते ॿाहिरि लाइनूं लॻियूं पियूं, छा कयो ॿुधायो? असां हिते इंतिज़ामिया खे पंहिंजी इंतिज़ामिया खे बाक़ाइदा लेटर हिकिड़ो लिखियो आहे, उन में असांखे फोर्स जी हेल्प मिली आहे। अंदरि केतिरा काउंटर? अंदरि असां वटि बिल्कुलु काउंटरनि जो फुक़दान आहे ऐं तमामु बदनामी जी न आहे। उन टाइम एतिरो वॾो इशू न हो। हाणे बेनिफिशरीज़ वधी विया आहिनि। असां कल्ह ऑफिशियली डायरेक्टर साहब लेटर लिखियो आहे। इंशाल्लाह जल्दी हिकिड़ो नादरा जो काउंटर, हिकिड़ो UBL जो काउंटर असांखे इंशाल्लाह जल्दी मिली वेंदो। ऐं इंशाल्लाह
तव्हांखे ई मां ॿुधाईंदो हलां की असां हिन जो चेक एंड बैलेंस करूं पिया। आदि मारवी मेमन साहिबा जी हिदायत आहे। इहा बि ख़बर आहे जेके हिते माण्हू मुक़ररु थियल आहिनि उहे कुझु माण्हू कमरनि में विहारा आहिनि। जीअं मीडिया जा दोस्त आया, उन खां अलावा मायुनि जी जाम सारी शिकायत आहे। माण्हू हितां पैसा वठनि पिया, पंहिंजूं पंहिंजूं जेके औरतूं आहिनि उनखे अंदरि छॾनि पिया। ॿारड़ी खां अचनि पियूं मायूं, जेके बेनज़ीर जे नाले सां मायूं अचनि पियूं, ख्वार थियनि पियूं। न इन ई प्रोग्राम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम है। इन इल्ज़ाम जी मां तरदीद तो करा। बाक़ायदा असां चेक अॼु मां डिग्री हुउसि, असांजी सुबाई जेको आहे असांखे ख़बर पई त मां हींअर फौरी विज़िट करो। मां हिते मीरपुर ख़ासि पहुतो आहियां ऐं जेको आहे मां हिते विज़िट कयो आहे। उन टाइम में छा थियो आहे भला हींअर तव्हां पाण ॾिसो न कहिड़ी हालत लॻे पई। बेनिफिशरीज़ 26 खां 27,000 माण्हू रोज़ाना जा 5-10,000 विज़िट में को फ़ाइदो आहे? क्वार्टर काइम थियो? क्वार्टर काइम इंशाल्लाह उहो आला हुकाम खे लिखियो आहे। इंशाल्लाह असांजी अदी असांजी हेल्प कंदी। तव्हां दोस्त असां सां गॾु। नाज़रीन, तव्हां हितां जे जेके रवासिन जा उन खां अलावा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत जेके उते ॿाहिरि बीठल औरतुनि जा वीचार ॿुधा हूंदा, जॾहिं त उते जे डिप्टी डायरेक्टर जा बि तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हुनजो इहो चवणो त असांखे मीरपुर ख़ासि ज़िले जे सिर्फ़ु 71,000 माण्हुनि खे इहे जेके कार्ड ठाहे ॾियणा, जॾहिं त हिन वक़्त ताईं हू पाण एतिराफ़ करे चुको त असां सिर्फ़ु 1000 खां 2000 ताईं कार्ड हिननि जा ठाहिया आहिनि। मगर असीं तव्हांखे इहो ॿुधायूं त मीरपुर ख़ासि ज़िले जा 71,000 जेकॾहिं माण्हू अची था वञनि, जीअं माण्हुनि खे ख़बर पए थी त हुननि जा इहे पैसा बंदि थिया आहिनि। हुतां जे जेके रवासिन जो बि एहतिजाज हुआ, हुतां जेके मुतासिर माण्हू गरीब मिसकिन जेके कोली भील माण्हू आया त उन्हनि जा बि एहतिजाज। उन्हनि चयो त सुबुह खां करे शाम ताईं असीं वेहूं था, मगर असांखे केर बि पुछण वारो कोन्हे। उते हिकु एजेंट मुक़ररु, कुझु औरतूं बि एजेंट मुक़ररु आहिनि जेके उतां जे औरतुनि खे बेवकूफ़ बनाए माण्हुनि खां पैसा वठनि थियूं, 500 खां 1000 ताईं वठनि था। उन खां पोइ हू जेके हितां फोकल पर्सन जेको पंहिंजो पाण खे सॾाइनि था, उहो उतां जे डायरेक्टर जी ऑफिस में वेठा आहिनि। जॾहिं त सिंध टीवी न्यूज़ जी टीम उते पहुती त डायरेक्टर त मौजूदु कोन हो। डिप्टी डायरेक्टर खां असां मौक़ो वरितो। कुझु सियासी माण्हू असां उते ॾिठा हुआ त जेके उन्हनि औरतुनि खां पैसा बि वठनि था। इन औरतुनि जो एहतिजाज बि हो, औरतुनि जो दाऊं बोयूं। मगर हिते जी ज़िले जे इंतिज़ामिया खे शायदि इहा ख़बर न आहे त हज़ारनि जे तइदाद में जेके औरतूं अचनि थियूं, उन्हनि जो को बंदोबस्तु कजे। मिसकिन मासूम उन्हनि जा नंढड़ा नंढड़ा ॿार जेके रोडनि ते सुतल हुआ, के चुंगचिन में वेठल आहे, जेके मीरपुर ख़ासि जे इलाइक़े नौकोट खां अचनि था, को झुॾे खां अचनि था, को टाली खां अची था वञनि, या ॿिए पूरे ज़िले खां माण्हू हिते जेकॾहिं अचनि था, उहो दर बदर आहिनि, परेशान आहिनि। राति जो 4 बजे खां अचनि था। ताज़ो जेको इहे लाबारे जो टाइम आहे, ग़रीब मिसकिन माण्हू अचनि था लाबारो करणु बजाए हिते इनकम सपोर्ट प्रोग्राम वारनि जे पोयां चकर लॻाए था अचूं। उते सिर्फ़ु उन्हनि खे धिका या थावा नसीब थियनि था। उन हवाले सां हिन वक़्तु असां सां गॾु जेको आहिनि जॉइन कयो आहे समाजी अॻुवाणा वकील कांजी राणो भेल। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, छाजे करे हितां जा ज़िले जे इंतिज़ामिया खे ख़बर न आहे, ज़िले इंतिज़ामिया बि सुतल आहे। हितां जा जेके समाजी अॻुवान आहिनि, सभु मसइलनि ते सभ खां पहिरीं उथंदा आहिनि, एहतिजाज कंदा आहिनि, एहतिजाज रिकॉर्ड बि कराईंदा आहिनि। मगर अॼु ताईं हिन हेॾे वॾे मसइले में जिते हज़ारनि जे तइदाद में उते मायूं जेके आहिनि, मिसकिन मायूं जेके उन ई बुख पियूं मरनि, उन्हनि जे इशू खे केर बि कोन पियो ॾिसे। उते सिर्फ़ु चंद एजेंटनि जे हवाले जेके आहिनि, हज़ारनि जे तइदाद में इहे औरतूं कयूं वयूं आहिनि, उन्हनि खे बेवकूफ़ पिया बनाइनि। सिर्फ़ु हिकिड़ो गेट नंढड़ो रखियो वियो आहे, जेकॾहिं माई वञे थी उन्हनि ते लठबाज़ी थिए थी। जेकॾहिं मायूं असुर खां अचनि थियूं, राति जो 4 बजे अचनि थियूं, 3 बजे अचनि थियूं। ख़ासि तौर ते असां ॾिठो आहे ॿाराड़ी जूं औरतूं उते सुतियूं पियूं आहिनि ऐं उते उन्हनि खे मानी खाइण लाइ बि को कोन्हे। छाजे करे त हिन खां पुछूं था, को आवाज़ु कोन पिया उथारियो। सर, तव्हां समाजी अॻुवान आहियो। हिते अॼु असां इहो ॾिठो त मीरपुर ख़ासि में हिकु त ऑफिस आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी सेटेलाइट जे एरिया में। जेके माण्हू नौकोट जे माण्हू खे, झुॾे जे माण्हू खे, कोटगुलाउनि जे माण्हू खे कहिड़ी ख़बर सेटेलाइट किथे आहे, जॾहिं त उते खोड़ सारा अहिड़ा माण्हू असांखे मिलिया जेके फोकल पर्सन सॾाइनि था ऐं जेके ग़रीब मिसकिन माण्हू। छाजे करे उन्हनि लाइ तव्हां आवाज़ु कोन पिया उथारियो? ही जेको आवाज़ उथारण जे इंतज़ाम ऐं जेको इंतज़ामात करण जो जेकी ज़िम्मेवारी हूंदी आहे इंतिज़ामिया जी हूंदी आहे, जंहिंमें जीअं ख़ासि तौर ते जेके हाणे 71,000 जेके औरतूं आहिनि, उन्हनि खे जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट जे नाले ते जेका उन्हनि जी फिनांशियली मदद कई वेंदी, ऐं चवां थो इहा फिनांशियली उन्हनि जी मदद त न पई कई वञे, उन्हनि जी जेको आहे सा इहा तज़लील कई पई वञे। ऐं इंतिज़ामिया खे घुरिजे त फौरी तौर ते इन जो नोटिस वठी करे इहे जेके आहिनि या त जेको तलके वाइज़ इन्हनि जा सेंटर खोलिया वञनि, जेकॾहिं ओतिरी गुंजाइश न हुजे त घटि में घटि जेके औरतुनि खे कॉल कयो थो वञे त तालके जे 2 या 3 यूसिन जो जेको बाक़ाइदे शेड्यूल ठाहे ॾिनो वञे त फिलाणा 3 ॾींहं आहिनि, हुन में हुन तालके जो जेके आहिनि फिलाणी यूसिस जो जेके आहिनि उहे औरतूं अची पंहिंजा जेके आहिनि कार्ड ठाराईंदियूं। तव्हां ॾिसो त हाणे 2 हफ़्तनि खां जेके 1000 ताईं कार्ड न ठहिया आहिनि, इहे कार्ड जॾहिं 71,000 ताईं कार्ड ठहंदा त केतिरियूं औरतूं उते बेहोश थींदियूं, केतिरियूं औरतूं जेके आहिनि से हितां हुन में बेहोशी ऐं हींअर जे लोड शेडिंग जेका आहे सा 20 खां 22 कलाक ताईं हिते हली रही आहे, उन में के औरतूं मरी बि सघनि थियूं। तंहिंजे करे इहो सॼो जेको हेॾो सारो रिस्क जेको
खयो पियो वञे, पर हुकूमत ऐं इंतज़ामिया हिते जेको आहे सा आराम सां सुती पई आहे। ऐं ख़ासि तौर ते जेके हींअर मारवी महिमान जिन दावत कई, चांहि बिस्किट मानी खारायूं, उन्हनि पंहिंजा प्राइवेट एजेंट जेके आहिनि से उहे हिते मुक़ररु करे छॾिया आहिनि ऑफिसर सां मिली भगत करे। उहे औरतुनि खे जेको आहे सो जल्दी इहे सिमूं या का ATM कार्ड ठाराए ॾियण जे बहाने ते हर हिकु औरत खां 500 खां 1000 ताईं पैसा वसूल कया था वञनि। ऐं उहे एजेंट रोज़ानो इन जेको आहे सो का सिमुनि जे नाले ते लाखों रुपया औरतुनि खां जेको वठनि था। ऐं हिते जेके आहिनि उन्हनि खे पाणी जे पीअण जी जेका फैसिलिटी कोन्हे ऐं तमामु परे परे खां मायूं औरतूं अचनि थियूं। ॿियो त हीउ जेको इहो सेंटर ठाहियो वियो आहे, इहो बिल्कुलु जेको आहे सो गुतिल आबादी में विच सेंटर ते ठाहियो पियो आहे, शहर जे बिज़ी एरिया में या रश में। उते औरतुनि जी जेका पहुच आहे उन ॾाढी जेका असां मुश्किल बणिजी थी वञे। उहे जेके चिंचियूं या रक्षा या टैक्सी करे गाॾियूं जेके ॻोठाणा सभु गॾिजी डांसरूं या मज़दान मचनि था, उन्हनि खे तमामु वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। त इंतज़ामिया खे घुरिजे त फौरी तौर ते हिन जो तहलका वाइज़ या UC वाइज़ शेड्यूल पधिरो करे ऐं उन तहत घुराइनि ताकी जेका असांजे औरतुनि जी तज़लील खे रोकियो वञे। तव्हां बि त समाजी अॻुवान आहियो, उन खां अलावा अक़लियतनि जी बि हिकिड़ी नुमाइंदगी कंदा आहियो। अक़लियतनि जा जिते बि मसइला थियनि था, चाहे पेरूमल जो मसइलो हुजे, चाहे जेकॾहिं मिठी में मसइलो थिए थो, तव्हां पहुचो था। अॼु असां ॾिठो खोड़ सारियूं जेके अक़लियतुनि जूं जेको औरतूं आहिनि हुननि जो चयो त असां लाबारा छॾे आहियूं, असां पंहिंजा मासूम ॿारड़ा छॾे आहियूं। छाजे करे भला तव्हांजा अक़लियत जा नुमाइंदा बि सुता पिया न, हुननि ते को बि ध्यानु कोन पिया ॾियनि। हाणे जेकॾहिं बेनज़ीर इनकम सपोर्ट जे हवाले सां अक़लियतनि जी आउं ॻाल्हि कंदुसि त हिते जेके आहिनि से न सिर्फ़ु अक़लियत जेके ग़रीब मुस्लमान जेके मुस्लमान बि औरतूं आहिनि वीचारियूं, उहे बि सभु दर जेके आहिनि से हिते थियनि पियूं ऐं उन्हनि जा बि मसइला आहिनि। त हींअर जेको त अक़लियत या मुस्लिम जो जेको आहे सो अलॻि जो इशू आहे न अक्सरियत जो, छाकाणि त गॾियल वोट त इहे सभिनी जा वोटर आहिनि। पर असांजा जेके बि हितां जा चूंडियल नुमाइंदा जेके मीर पीर आहिनि, उहे हमेशह ग़रीब मिसकिन हारी मज़दूर जो इशू ते हुननि जो एतिरो ध्यानु न हूंदो आहे। उहे सिर्फ़ु मीडिया में या जेको आहे सो गॾिजण में सिर्फ़ु फोटो सेशन कराईंदा आहिनि ऐं बाक़ी जेको आहे सो ग्राउंड रियलिटी ते या पंहिंजे वोटर जी पुरगोलण, उन्हनि जे मसइलनि खे मालूम करणु ऐं हुननि जे मसइलनि जो तलाश हल करणु हुननि पंहिंजे एजेंट अदा हटाए छॾियो चूंडियल नुमाइंदनि। तव्हां इहो कीअं था ॾिसो, छाजे करे भला या त इहो ई त कोन पियो थी सघे जो मारवी मेमण अची इफ़्तिदा कयो, उन खां पोइ हितां जा चूंडियल नुमाइंदा हुनखे माना ध्यानु कोन पिया ॾियनि। हिननि हितां जा जेके माण्हू आहिनि उहे अॼु बि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले ते अचनि था। अॼु बि असांजे हुते औरतुनि सां ॻाल्हि थी, हुननि चयो असां जेकॾहिं वोट असां शहीद राणी खे ॾिना हुआ, हाणे बि असां ॾींदासीं। पर इहो ईअं त कोन्हे सिर्फ़ु हुननि खे बदनाम पियो कयो वञे, हीअ पैसा त न पिया ॾिना वञनि, हीअ त ईअं सम्झो की पिनायो पियो वञे, माण्हुनि खे रुलायो पियो वञे। मुंहिंजी त इहा जेका आहे सा जेके इंतज़ामिया आहे उनखे बि जेका आहे सा इहा सजेशन आहे त इहो औरतुनि खे जेको सो पिनण जे बजाए औरतुनि खे इहा साॻी जेका फंडिंग आहे उहा जेका हुननि जी सिख्या ते, हुननि जी तरबियत ते, हुननि खे जेको आहे सो हुनर भर्त अहिड़े जेके सम्झो जो टेक्निकल ट्रेनिंग्स हुननि खे ॾिनियूं वञनि त ताकी हू पंहिंजो रोज़गार बणाए सघनि ऐं हिते जेका आहे सा उहो पंहिंजी तज़लील खां बची सघनि। बाक़ी हिते जा जेके असांजा नुमाइंदा आहिनि उहो पार्टियुनि जे हवाले सां, हालांकि हिते त पार्टी जो जेकॾहिं तव्हां ॾिसंदो PMLN खे त उते त हिन जो को वजूद कोन्हे, सिर्फ़ु उहिदेदार ई आहिनि। उहिदेदार सिर्फ़ु पंहिंजूं कमीशनूं वठण ताईं उन जी हद ताईं पूरा आहिनि। बाक़ी हुननि जो आवाम सां डायरेक्ट को तालुक़ कोन्हे ऐं भई जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे आवाम जा जेके बुनियादी मसइलनि खां उन्हनि खे जेको ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ज़ाती तौर ते हुननि खे रंजिश का कोन्हे, पर रंजिश उन्हनि खे सिर्फ़ु ग़रीब मिसकिन माण्हू जे मसइलनि खां रंजिश आहे, तंहिंजे करे हू ख़ामोश तमाशे बणियल आहिनि। न तव्हां चओ था PMLA नून जो हिते केरु कोन्हे, मगर असांखे हुते हिकु दिलावर राजपूत मिलियो, हू चए थो ऐं हितां जो मारवी मेमण मूंखे फोकल पर्सन करे वई आहे। उतां जूं कुझु औरतूं असां एजेंट ॾिठियूं जेको पाण हुननि उहिदेदारनि चयो त हिननि जा तव्हां फोटे न कजो, त पर छाजे करे उहे जेके एजेंट मुक़ररु आहिनि माइन खे फुरनि पिया ऐं अञा ताईं माठ करे वेठा आहियो। हाणे उहे पहिरीं त जेका आहे सा इंतज़ामिया जेके जेका आहे सा हुनजे जेके अहिड़ियूं धुरियूं आहिनि उनजे ख़िलाफ़ु इंक्वायरी जेका आहे सा कंडक्ट कराई वञे। जेके धुरियूं या हिन जा जेके मुलाज़िम आहिनि बेनज़ीर इनकम सपोर्ट जा जेके एडमिनिस्ट्रेशन जा उहे धुरियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं तंहिंखां पोइ जेको आहे त हिकिड़ो इन्हनि जो सिमुन विरहाइण जो या ATM कार्ड जो हिकिड़ो मैकेनिज़म जोड़ियो वञे जेके ट्रांसपेरेंट तरीक़े सां जेको आहे सो मेरिट ते जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मिलनि ऐं उनजे जेको आहे सो एवज़ को बि भतो हिते न वठे। जेकॾहिं वधीक धुरियुनि खे ॿियनि खे इन्वॉल्व कयो थो वञे त उहे माण्हू ॿिया जेके सिविल माण्हू आहिनि उहे पाण जेके आहिनि से मुतासिर या जेके स्टेक होल्डर्स जेके आहिनि या इहे बेनिफिशरी जेके औरतूं आहिनि उन्हनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण शुरू था कनि। तंहिंजे करे इंतज़ामिया खे फौरी तौर ते डिप्टी कमिश्नर खे या कमिश्नर साहिब खे इन ॻाल्हि जो नोटिस वठी करे ऐं इन्हनि जी जेका असां तज़लील खे रोके। मीरपुखास में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत जेके अॼु असां इहो ॾिठो त हिते हज़ारनि जी तइदाद में औरतूं दर बदर आहिनि, उनजे हवाले सां तव्हां छा चओ? बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत सिंध जे औरतुनि जी तज़लील कई पई वञे। असां शुरू खां रड़ियूं कयूं पिया। असां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे डिस्ट्रिक्ट मैनेजर सां मिलिया आहियूं, ॿियनि खे दाऊं ॾिनियूं आहिनि त हीउ जेको तज़लील जो तरीक़ो आहे
जंहिं तरीक़े सां तव्हां माण्हुनि जी तज़लील कयो पिया, औरतुनि जी तज़लील कयो पिया, इहा बर्दाश्त जोगी न आहे। सिंध जूं औरतूं जेके परदेदार औरतूं आहिनि, जेके कंहिं मजबूरी तहत इन्हनि सेंटरनि ते अची जेको सो पंहिंजे वज़ीफ़े लाइ अचनि थियूं। ऐं मारवी मेमण जेका इन जी कोऑर्डिनेटर आहे प्रोग्राम जी, उहा जॾहिं अपोज़िशन में हुई त चाहे लेडी हेल्थ वर्कर्स जो प्रोग्राम हुजे, उन्हनि जी एहतजाज हुजनि या मुज़ाहिरा हुजनि, चाहे उन्हनि ते पाणी या केन वसाया पिया विया, तॾहिं मारवी मेमण उन्हनि सां गॾु वेठी जॾहिं अपोज़िशन में हुई। अॼु जॾहिं मारवी मेमण हिन प्रोग्राम जी कोऑर्डिनेटर आहे, उहा अची हिते इफ़्तिताह त करे वई आहे, पर पंहिंजा जेके प्रोग्राम जा माण्हू मुक़ररु करे वई आहे, पार्टी जा माण्हू हिते फोकल पर्सन जे नाले सां मुक़ररु कई वई आहे, उहे सॼो ॾींहुं हिते वेठा आहिनि ऑफिसनि में। ज़िले जा सदर आहिनि, यूनिटनि जा सदर आहिनि, तालुकनि जा सदर आहिनि, ऑफिस जा फ़ोन इस्तेमालु कनि था, ऑफिसूं इस्तेमालु कनि था, ऐं हिननि मजबूर औरतुनि खां 500 खां 1000 रुपया वसूल कनि था। छा मारवी मेमण खे इहो नज़र नथो अचे? ऐं अधी मारवी मेमण खे वॾे एतिराम सां चवां थो त सिंध टीवी जे तवसुत सां तूं ॾिसी वठि त इन्हनि औरतुनि जी केॾी तव्हां तज़लील पिया कयो। सिंध हुकूमत वॾी दावा कंदी आहे त उन्हनि औरतुनि ताईं 1000 रुपया पहुचायो आहे जिन औरतुनि कॾहिं 1000 रुपया ॾिठो ई कोन्हे। ठठोलियूं त करणु अचनि थियूं सिंध हुकूमत खे, पर हिते जेका हालत आहे उहा उन्हनि माण्हुनि खे नज़र कोन थी अचे। औरतुनि जी तज़लील थिए थी, औरतुनि खे लठियूं हयूं पियूं वञनि। हालत इहा आहे त हिते हफ़्ते हफ़्ते खां औरतूं पंहिंजो किरायो भाड़ो करे सॼे ज़िले मां हिते मीरपुर ख़ास में अचनि थियूं ऐं उन्हनि खे को रिस्पॉन्स नथो मिले। आख़िर में जेसि ताईं उहो 1000 रुपया उन जेको मुस्लिम लीग नवाज़ ग्रुप पारां फोकल पर्सन मुक़ररु कयल आहिनि उन्हनि खे नथा ॾियनि, तेसि ताईं उन्हनि खे उहो वज़ीफ़ो नथो मिले। असां हुकाम खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते इहे जेके हथ ठोकिया फोकल पर्सन हिते रखिया अथनि, घटि में घटि इन्हनि मां जान आजी कराई वञे। तव्हां इहो चओ था त सिंध हुकूमत ठठोलियूं थी करे, पर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां 71,000 खां वधीक असां इहो ॾिठो त मीरपुर ख़ासि में माण्हुनि खे इन्हनि खे फुल मदद थिए थी। खोड़ सारियूं औरतूं जेके बेवाऊं आहिनि उनजी मदद थिए थी, पर तव्हां इहो कीअं था ॾिसो? भला मदद त थिए थी, छाजे करे भला हिननि जा सेंटर क़ाइमु कोन था कया वञनि, यूसी वाइज़ हुजनि छा? ऐं तव्हां हिननि लाइ को आवाज़ु उथारींदव? असां इन्हनि जे ऑफिसरनि सां मिलिया आहियूं, एप्लीकेशन्स मूव कयूं आहिनि त तव्हां यूसी सतह ते सेंटर क़ाइमु कयो, यूनियन काउंसिल में उन्हनि औरतुनि खे घुराए उते वज़ीफ़ो तव्हां इहो ॾियो जेको 3 महीननि खां पोइ मिले थो। तव्हां सॼे ज़िले जे औरतुनि खे मीरपुर ख़ासि घुरायो था, हिते रश थिए थी, औरतूं किरायो भाड़ो करे अचनि थिया, ऐं तव्हांजा जेके मुक़ररु कयल माण्हू आहिनि उहे हिननि खे जेको आहे सो कमीशन माफ़िया बणियल आहिनि ऐं सॼो ॾींहुं उते ऑफिसनि में वेही ऑफिसनि जा टेलीफोन, ऑफिसरनि जूं गाॾियूं इस्तेमालु कनि था, तेल इस्तेमालु कनि था। उन्हनि खे त घटि में घटि रोकियो वञे। सिंध हुकूमत जी बि हिते रिट आहे, उन्हनि जा चीफ एग्ज़ीक्यूटिव वेठा आहिनि, भले BISP वफ़ाक़ जो प्रोग्राम आहे, पर हिते जेके चीफ एग्ज़ीक्यूटिव वेठा आहिनि उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त इन ते ध्यानु ॾियनि ऐं इन जी रिपोर्ट मोकिलीनि वफ़ाक़। नाज़रीन, हिते जेको आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको आहे उन जा तव्हां हितां जेके बीठल औरतूं आहिनि, सवें औरतूं आहिनि जेके गर्मी में सड़ी मरी रहियूं आहिनि, उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। जॾहिं त हिते जेको आहे फोकल पर्सन जेके मुक़ररु थिया आहिनि उन्हनि जा संदई जेके उहिदेदार असांखे चवनि था त असांजा उहिदेदार पैसा वठी अंदरि माण्हुनि खे छॾनि था, असां मुक़ररु उहे थियल आहिनि, मगर हिननि औरतुनि जो केरु ॿुधंदो? जॾहिं त असां हितां जे वज़ीर आला सिंध हुकूमत सिंध खां पर ज़ोर मुतालबो था करियूं या असां हुकूमत खे फौरी तौर ते असीं इहो चऊं था त हीअ जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा हुआ उते हिते ग़रीब या मुस्तहिक औरतुनि खे ॾिना वञनि ऐं हिते को तरीक़ेकार कयो वञे। हिते मीरपुर ख़ासि ज़िले जूं जेके 41 खां 42 यूनियन काउंसिल आहिनि, 16 लख जी आबादी आहे, उन में जेके ग़रीब मिसकिन पोरियत माण्हू अचनि था, दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। औरतूं बेहोशी थी वियूं आहिनि, पीअण जी पाणी जी का सहूलियत कोन्हे। हितां जे मारोड़नि जो जेके दाऊं ऐं रड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, मगर हिते जो केरु बि ॿुधण वारो कोन्हे। हितां जे औरतुनि जो तव्हां पाण गेटनि ते ॾिठो हूंदो, हुते पीउ मतल आहे, औरतूं बेहोश बि थी वियूं आहिनि, मगर हिते जो को बि चूंडियल नुमाइंदो कोन पियो। असीं हुकूमत खे असां इहो चऊं था फौरी तौर ते नोटिस वठी अहिड़नि नाइल माण्हुनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, हिननि औरतुनि खे जेको रिलीफ मुहैया कयो वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मीरपुर ख़ासि।